सेवन मां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन जी दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी नज़राने जी पेटियुनि में पयल करोड़ रुपया औक़ाफ़ खातो किथे ख़र्च करे रहियो आहे, जॾहिं त चपलिन जो ठेकेदार शेड्यूल खां बग़ैर 20 रुपया फ़ी जोड़े खां चपलिन रखण जी फ़ीस उगारे रहियो आहे। चपलिन जी फ़ीस जो शेड्यूल गवर्नमेंट खां मंज़ूर हूंदो आहे, पर हिते शायदि शेड्यूल जी ॻाल्हि ई नाहे। ठेकेदार जेको हाणे चपलिन जो ठीको खणी आयो आहे या वरी खाते जे तरफ़ां रिकवरी कई पई वञे। औक़ाफ़ खाते सेवन जो नओं मुक़ररु थियल मैनेजर ॿुधाए सघे थो त वाक़ई शेड्यूल में फ़ी जोड़े जा पैसा 20 रुपया लिखियल आहिनि। जेकॾहिं शेड्यूल में लिखियल आहिनि त पोइ ठीकु आहे, पर जेकॾहिं शेड्यूल में फ़ी जोड़ो 20 रुपया लिखियल न आहे त पोइ उहो ठेकेदार या वरी डिपार्टमेंट रिकवर कराईंदड़ इंचार्ज दरगाह हज़रत लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ ज़ाइरिन सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, जॾहिं त ज़ाइरिन खां ठेकेदार जा मुक़ररु कयल मुलाज़िम नंढड़े ॿार जी चपलिन जे जोड़े जा 20 रुपया वसूल करे रहिया आहिनि, जेको सरासर चपलिन जे ठीके जो जेको ठेकेदार आहे उहो मज़ार ते ज़ियारत लाइ ईंदड़ अवाम सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त ॾिसूं था त औक़ाफ़ खातो सेवन जो नओं आयल मैनेजर चपलिन जी फ़ी जोड़े जा 20 रुपयनि वारे मसइले खे कीअं थो हल कराए ऐं दरगाह ते ईंदड़ ज़ाइरिन खे केतिरो फ़ाइदो ॾियारण में कामयाबु वञे थो।